अॼु असां नंबर्स पढ़ंदासीं, तमामु वॾा नंबर्स जेकी बिलियंस ताईं हूंदा। इहो ॾिसो केतिरा तारा आहिनि, शायदि इहे तारा बिलियंस में आहिनि। छा तव्हां इन्हनि खे ॻणे सघो था? इहो त ॾाढो ॾुखियो आहे। छा तव्हांखे यादि आहे त हिन नंबर खे कीअं पढ़बो आहे, या वरी हिन नंबर जे हर डिजिट जे प्लेस वैल्यू छा आहे? हिन नंबर खे असां 128 पढ़ंदा आहियूं, छो त 8 वंस आहिनि, 2 टेंस आहिनि ऐं 1 हंड्रेड्स आहिनि। छा तव्हां वंस, टेंस ऐं हंड्रेड्स जी पिक्चर्स खे सुञाणे सघो था? हिन नंबर खे असां प्लेस वैल्यू टेबल में हिन नमूने लिखंदा आहियूं। जेकॾहिं इहो ई नंबर ॿियनि डिजिट सां मिली वञे त हिकु वॾो नंबर ठही वेंदो, जेको थाउज़ेंड्स चवराईंदो ऐं प्लेस वैल्यू टेबल में हिन नमूने लिखियो वेंदो। अचो त गॾिजी था पढ़ूं। 753,128 ऐं जेकॾहिं इन नंबर में 3 ॿिया डिजिट्स वधाया वञनि त इहो नंबर मिलियंस ताईं पहुची वेंदो ऐं प्लेस वैल्यू टेबल में हिन नमूने सां लिखी सघिबो। अचो त गॾिजी पढ़ूं। 609,753,128 ऐं जेकॾहिं इन मिलियंस वारे नंबर में हिकिड़ो डिजिट वधायूं त इहो नंबर बिलियंस में ठही वेंदो। हाणे अचो त गॾिजी पढ़ूं। 4,609,753,128 What a big number! केॾो न वॾो नंबर आहे। प्लेस वैल्यू टेबल खे गौर सां ॾिसो। हाणे तव्हां इन टेबल खे पंहिंजी कॉपी या हिक कागज़ ते ठाहियो, छो त हाणे तव्हां हिकु कहाणी ॿुधण वारा आहियो। इन जी मदद सां तव्हां हिकु तमामु वॾो नंबर ठाहींदो जेको बिलियंस में हूंदो। हिकु वॾो नंबर हुयो बिलियंस में। हुन जा सभु डिजिट्स हिक ॿिए खां काविड़जी हेॾे होॾे हलिया विया आहिनि। छा तव्हां उन्हनि डिजिट्स खे उन्हनि जी सही जॻह ते प्लेस वैल्यू टेबल में लिखी सघो था? कोशिश कयो ऐं कहाणीअ खे गौर सां ॿुधो। प्यारा ॿारो, इन वॾे नंबर जो हिकु डिजिट जेको 2 हुयो ऐं उन जी प्लेस वैल्यू 100,000 हुई, सावन बूटनि में वञी वेठो आहे। ध्यान सां पंहिंजे प्लेस वैल्यू टेबल खे ॾिसो ऐं 2 खे उन जी सही जॻह ते लिखो। 200,000 ऐं पोइ इन नंबर जो हिकु ॿियो डिजिट जेको 7 हुयो, उन जी प्लेस वैल्यू बिलियन हुई। तमामु घणो नाराज़ थी करे वण ते वञी वेठो आहे। ध्यान सां पंहिंजे प्लेस वैल्यू टेबल खे ॾिसो ऐं 7 खे उन जी सही जॻह ते लिखो। 7 बिलियंस। ऐं ॿारो, इन वॾे नंबर जो हिकु डिजिट जेको 6 हुयो ऐं उन जी प्लेस वैल्यू 100 मिलियन हुई, पंहिंजा पर खणी उॾरी वियो। पंहिंजे प्लेस वैल्यू टेबल खे ॾिसो ऐं 6 खे उन जी सही जॻह ते लिखो। 600 मिलियन। इन नंबर जो डिजिट 9,000 इहो सभु कुझु ॾिसी नाराज़ थी वियो ऐं ऐनक पाए छबर ते वेही रहियो। 9 खे प्लेस वैल्यू टेबल में उन जी सही जॻह ते लिखो। 9,000 ऐं 10 मिलियन वरी डिघी करे वण जे हेठां लिकी वेठो आहे। 10 मिलियंस। पंहिंजे प्लेस वैल्यू टेबल खे ध्यान सां ॾिसो ऐं 10 खे उन जी सही जॻह ते लिखो। 10 मिलियंस। ऐं इन हेॾे सारे नंबर जो हिकु डिजिट जेको 3 हुयो ऐं उन जी प्लेस वैल्यू 10,000 हुई।
झूला पियो खाए। ध्यान सां प्लेस वैल्यू टेबल खे ॾिसो ऐं 3 खे उन जी सही जॻह ते लिखो। 3 10,000 ऐं ॿारो इन ये वॾे नंबर जो हिकु ॿियो डिजिट जेको 8 हुयो ऐं उन जी प्लेस वैल्यू 1 हुई पंहिंजा बूट पाए ठेंग टपा पियो ॾे। 8 ones खे पंहिंजे प्लेस वैल्यू टेबल में सही जॻह ते लिखो। 5 जी प्लेस वैल्यू हिन वॾे नंबर में 100 वारी हुई ऐं इहो डिजिट वरी छबर ते सुम्ही उस जा मज़ा पियो वठे। पंहिंजे प्लेस वैल्यू टेबल खे ध्यान सां ॾिसो ऐं 5 खे उन जी सही जॻह ते लिखो। 500 ॿारो हिकिड़ो वेचारो आख़िरी डिजिट जेको 4 हुयो ऐं उन जी प्लेस वैल्यू 10 हुई गुलनि खे पंहिंजो दोस्त ठाहे उन्हनि वटि वञी वेठो। 4 10s खे पंहिंजी प्लेस वैल्यू टेबल में सही जॻह ते लिखो। शाबाश! हाणे तव्हां पंहिंजे प्लेस वैल्यू टेबल खे ध्यान सां ॾिसो। छा तव्हां हर डिजिट खे उन जी सही जॻह ते लिखी छॾियो आहे? छा तव्हांजे प्लेस वैल्यू टेबल में काई जॻह ख़ाली रहिजी वई आहे? छा तव्हां सोचियो त इन जॻह ते कहिड़ो डिजिट ईंदो? अचो त ॾिसो त उहो वॾो नंबर कहिड़ो हुयो। शाबाश! तव्हां तमामु सुठो कमु कयो आहे। 7 billions 610 millions 239,548 हाणे पंहिंजे टीचर सां गॾु हिन नंबर्स खे सही प्लेस वैल्यू सां गॾु पढ़ो।